मासात जी मुंहिंजी मासात। हाणे वञी पाण वारो कमु संजो थियो आहे। सो वरी कीअं मासात? मासात चने सर मुंहिंजे चक्कर मंझि अची वियो आहे। अच्छा हाओ हाणे नांग बि मरंदो त लट बि की न झरंदी। हाओ मासात मूं तुंहिंजो मतिलबु कोन सम्झो। अरे मासात तूं बि सफ़ा बेसमझ आहे ऐं तूं हेतिरो ढिघ मुड़स तोखे ई ॻाल्हि बि सम्झ में की न आई। रगो अजाए ॻाल्हि थो करी बसि। वाड़े मासात वाह आऊं चुआई थी हाणे एतिरो बि मोकिलो न थी। हा इहो वरी छा थी चई? सची थी चुआई ॿियो छा। सफ़ा को मोगो आई मोगो मोगो एका फुर्ती गिन फुर्ती ई फुर्ती। हा मासात ए मासात ए मूं न चने सर खे इन ॻाल्हि ते चोरे चोरे राज़ी कयो आहे। हाओ कहिड़ी ॻाल्हि ते मासात? ए इन किनी रन खे कीअं बि करी हितां कढीसि। हा हाओ चने सर चवे थो त हिकु ॿिए ॾींहंनि जे अंदरि ए रन खे ॾियां थो जुती हथनि में। मासात इहो त तूं तमामु भलो कमु कयो आहे। हे मासात ए हिन रन जे निकिरण कना चने सर बि थींदो पूरो ऐं पोइ पंहिंजी मौज ई मौज थींदी मौज ई मौज। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।